खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल खिपरो जे उस्तादनि शागिर्दनि पारां दाख़िला मुहिम रैली कढी वई है, जंहिंजी अॻुवाणी इस्लामिया हाई स्कूल खिपरो जे हेड मास्टर ताज मोहम्मद FM मोहम्मद इकबाल बहलम अल्लाह बचायो आरीसर कई। इन मौके ते गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल खिपरो जे शागिर्दनि पारां इस्लामिया स्कूल खां खिपरो जे शहीद चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। इन मौके ते शागिर्दनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ। उस्तादनि चयो त वालिदैन पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराए संदुनि मुस्तक़बिल रोशन कनि ऐं तइलीम जो रिक्शो वधायो वञे। अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुशी आहे त हिन गवर्नमेंट तमामु भली इहा कोशिशि कई आहे तइलीम जे लाइ, ऐं तइलीम जा जेका बि कोशिशि कई आहे तमामु सुठी ऐं अफ़ज़ल आहे। असांजी दिलि सां दुआ आहे त इहा कोशिशि वधे ऐं मुल्क ऐं सिंध जेका तरक़ी वधे। तइलीम हर हिक जो बुनियादी हक़ हूंदो आहे। तइलीम सां मुल्क तरक़ियूं न कंदा आहिनि। तरक़ीअ जे लाइ असूल पहिरियों पहलू इहो ई आहे त तइलीम हुजे। तइलीम मुल्क जे तरक़ीअ जो पहिरियों निज़ाम हूंदो आहे ऐं असांजी दुआ आहे त मुल्क तइलीम वारो थिए ऐं तरक़ी वधे। अॼु हीअ रैली जेको आहे ॿारनि खे रोडनि ते चौकनि ते आणे असांजी क़ौम असांजे मुआशरे में जेके ॿार हीअं जबरी पौरियो करे रहिया आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त उन्हनि में सुजाॻी पैदा करण लाइ हिते गॾु थिया आहियूं त पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारियो। छो त जिन क़ौमुनि तरक़ी कई आहे तरक़ी जो जेको रस्तो इख़्तियार कयो उहो तइलीम जे ज़रिए हासिलु कयो आहे। सो पंहिंजे ॿारनि खां जबरी पौरियो कराइण खां बचाए स्कूलनि में दाख़िल करायो। ख़ासि करे हींअर गवर्नमेंट स्कूलनि में सुठी पढ़ाई आहे, सुठा तइलीम याफ़्ता टीचर आहिनि, उन्हनि खे उन में हिते दाख़िल करायो ऐं तइलीम बचायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।